नोबेल इनाम याफ़्ता मोहम्मद यूनिस बांग्लादेश जो अबूरी सरबराह मुक़रर 84 सालनि जो मोहम्मद यूनिस खे अबूरी हुकूमत जो चीफ एडवाइज़र मुक़रर कयो वियो। अॻूणी वज़ीर आज़म हसीना वाजिद जो तख़्तो ऊंधो थियण ऐं संदसि भारत ॾांहुं फ़रार थियण बैदि सदर मोहम्मद शहाबुद्दीन फ़ौजी क़यादत ऐं शागिर्द अॻवाननि मोहम्मद यूनिस खे अबूरी सरबराह मुक़रर करण ते इतफ़ाक़ कयो। मोहम्मद यूनिस ज़िम्मेवारियूं संभालण लाइ सुभाणे पेरिस खां ढाका पहुचंदो, जो त बांग्लादेश में पुरतशद्दुद मुज़ाहिरनि दौरान मारिजी वियलनि जो अंगु 500 खां टुपी वियो। काबिल माण्हुनि जेल ते हमिलो करे 500 कैदी फ़रार कराया। जशन जो सिलसिलो ॿिए ॾींहुं बि जारी रहियो। प्रोफेसर मोहम्मद यूनिस जो चवणु आहे त जॾहिं एॾियूं क़ुर्बानियूं ॾींदड़ शागिर्दनि मूंखां ॾुखी घड़ीअ में किरदारु अदा करण जो मुतालबो करे रहिया आहिनि त इनकार कीअं थो करे सघां। प्रोफेसर मोहम्मद यूनिस खे मुल्क मां ग़ुर्बत जे ख़ात्मे लाइ गैर मामूली किरदारु अदा करण ते 2006 में अमन जे आलमी नोबेल इनाम सां नवाज़ियो वियो हो। मोहम्मद यूनिस पंहिंजे ग्रामीण बैंक ज़रिए ग़रीब माण्हुनि खे कारोबार लाइ कर्ज़ ॾींदो हो। इस्तीफ़ा ॾेई फ़रार थी वियल अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद मोहम्मद यूनिस खे अवाम जे रत चूसींदड़ शख़्स करार ॾिनो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।